मुंहिंजो नालो फिदा हुसैन। असांजो हे बचपन जो शौक़ु आहे। असांजा वॾड़ा ख़ानदान इहो कमु कंदो हो। हा, असांजे सम्झ त 3-4 पीढ़ियूं गुज़री वियूं आहिनि, इहो ई कमु कंदा आया आहियूं। हींअर बाक़ी 4-5 माण्हू रहिया आहियूं जेके कमु थोरो घणो कयूं था पिया। जेको हूअं शौक़ु बि आहे, पर रोज़ी आहे, वॾनि खां वठी जो रोज़ी आहे कयूं था पिया, त ॿी कम ते वरी असांजो एतिरी दिलचस्पी नथी। ॿी हा बाबा, डिज़ाइनूं असां अजरक जी जेके बि डिज़ाइनूं आहिनि सभु ठाहींदा आहियूं, नेचुरल जूं ठाहींदा आहियूं। असांजो 3-4 नसुल हा कमु इन खे 50-60 साल थी वियो आहे। हा, 50 साल त असांखे शौक़ु थियो आहे जेको कमु कयूं था, 50 साल त असांखे ई थियो आहे, पर असांखां अॻु में बि जेके आहिनि से के 100 साल खां बि मथे मां सम्झां थो थी वियो आहे। त असांजो अदरक हिते असांजो उतां ख़रीद कंदा आहिनि सिंध में ई, पोइ सिंध वारा जेके आहिनि सॉरी ॿाहिरि मोकिलींदा आहिनि। अमेरिका बि वञे थो, इंडिया बि वञे थो, चीन बि वञे थो। हा, हींअर वरी अदरक वरी नेशनल जा निकिता आहिनि, उन्हनि में ऐं हू जेको असां सिंधी अदरक आहे उन में राति ॾींहुं फ़र्क़ु आहे। उन में थोरी चेंजिंग आहे, का नंढी आहे, का वॾी आहे, का उबत सुबत में सही कोन थी अचे, जेका सुबत में सही थी अचे सा ॿई पासा लॻे थी, जेका सही नथी अचे त हिकिड़ो पासो थी लॻे। कपिड़े में मज़ो न आहे। ॿियो कलर बि हींअर जेको चेंज थी विया आहिनि घणा, कलरनि में बि उहा ख़ुशबू न आहे। कलर ॻाढ़ो बि इस्तेमालु थिए थो, कारो बि थिए थो, ब्लू बि थिए थो। असांजे ख़ासि करे कलर जेको आहे ईंदो आहे हींअर इंडिया खां, जेको हिते असांजे पाकिस्तान में हले थो, उहो इंडिया जो कलर हिते पाकिस्तान में कोन थो ठहे। ऐं असांजो हीउ हुनुरु जेको आहे सो किन सदियुनि खां वठी इहो हले थो पियो, त असांजे ॿिए कंहिं बि मुल्क में इहो हुनुरु ॿिपासी कोन्हे को। हींअर मूंखे ड्यूटी मिली हिन में बेटशाह ते, हिकिड़ो सेंटर खुलियो, उन सेंटर में मूंखे उस्ताद करे रखियो। पोइ उते इंडिया जो हिकिड़ो हू उन्हनि घुरायो, असांजे आखून साहिब ई घुरायईं। पोइ अची वेठो, उहो अची कमु शुरू कयईं, पर कमु में मज़ो आखून साहिब खे न आयो। आखून साहिब खे हुन चयो त बाबा मूंखां इहो कमु थींदो, इन खां वधीक मूंखां न थींदी। पोइ मूंखे आखून साहिब चयो त बाबा तव्हां जेको आहे ॿिपासी कमु कंदा आहियो, हे ॿिपासी नथो ठाहे सघे, उहो ॿिपासी कमु कहिड़े तरीक़े सां ठहंदो, कीअं ठहंदो। पोइ असां हुनखे ठाहे ॾेखारियो। असां जेॾी महिल हुनखे ठाहे ॾेखारियो त हू पंहिंजा जेके बि औज़ार हुअसि मेड़ियूं चूंडियूं खयूं हलियो वियो। चईं बाबा उस्ताद तव्हांजे उस्तादनि खे शाबस आहे जो इहो ज़हन तव्हांजो कमु करे थो, असांखो इहो ज़हन न थींदो। पोइ असांजे पाकिस्तान में ई वाहिदो हुनुरु ई आहे जेको सॼे कम खे कपिड़े खे हलाए थो पियो। अजरक खे थो हलाए, वॻनि खे थो हलाए, इहो ई कमु आहे। ॿियो माण्हू ई कोन्हे, बसि असां 4-5 माण्हू बाक़ी रहिया आहियूं। असां हिन सिंध में ई आहियूं जेके कमु कयूं। खपत असां खे ख़बर एतिरी न आहे, पर ॼण पोइ बि चवनि था त कुझु न कुझु आहे। साईं असां उहो डिज़ाइन जेका परियां पई आहे, इहा 10 ॼाड़ा खनि हिकिड़ो माण्हू लॻी थो वञे उनखे। वरी ॿी होॾो डिज़ाइन आहे, उन में हफ़्तो लॻे थो। का वरी डिज़ाइन अहिड़ी आहे जेका महीने खां बि चढ़ी थी वञे, यकी सेट ठाहिण में महीने खां बि चढ़ी थो वञे। पर मुनाफ़ो उहो जेको चइबो आहे जेतिरी महिनत आहे, उहो मुनाफ़ो हींअर कोन थो मिले। असां कंपनी न, असांजा हथरां सूमरा आहिनि खटरी, उहे कमु कंदा आहिनि अदरकुनि जो, उहे ठाहींदा आहिनि, उहे वठंदा आहिनि। बाक़ी कंपनी ख़ासि अहिड़ी कान्हे हिते जेका असांखो वठे। बाक़ी नेशनल जो कमु आहे उहे ठहनि था पिया। हैदराबाद में बि ठहे थो, हिते कराची में बि ठहे थो पियो, पर उन में ऐं असांजे सिंध वारे अदरक में राति ॾींहुं जो फ़र्क़ु आहे। असां आम माण्हुनि खे इहो ई पैगाम ॾींदा आहियूं त असुलु शइ जेका आहे असां असुलु आहे, नकुलु शइ जेका आहे असां 5 ॾींहंनि खां पोइ हिते जीअं धोपंदी तीअं कलर छॾींदी वेंदी, उहा जीअं धोपंदी तीअं चिटी थींदी। शागिर्द असां वटि 2 छोकिरा आहिनि जेके कमु कनि था पिया। माण्हुनि खे एतिरो शौक़ु न आहे, छो जो हिन में ज़हन को खपे, महिनत आहे वॾी हिन में। पोइ उनजे करे माण्हू एतिरी दिलचस्पी कोन था लॻाइनि। हाणे बेटशाह ते सेंटर खोलियो हुन, उन में उस्ताद करे मूंखे रखियो हुन 4 साल 4.5 साल रखियो हुओ। पर पोइ बि उन में असांजो पंहिंजो ई हमराह हुयो जंहिं अची अफ़रा तफ़री शुरू कई। 4.5 सालनि में आखून साहिबु मूंखे कुझु बि न चयो। 4.5 सालनि खां पोइ हिते सेंटर बंदि करे वेही रहियो। चई जो गवर्नमेंट असां सां मदद कोन कई आहे। हिन में गवर्नमेंट का बि हिन में असांखां मदद को बि तावन न कयो आहे। असां चाहियूं था त असां सां तावन करे सेंटर गवर्नमेंट ई खोले, उन में उस्ताद रखनि, शागिर्द रखनि। पोइ जीअं स्कूल हलनि था गवर्नमेंट जा, स्कूलनि जे हिसाबनि सां उहे हलनि। कुझु शागिर्द जेके आहिनि उहे कमु सिखण जे लाइ उन्हनि खे 2 रुपया लालच ॾिबी त उहे कमु सिखंदा, दिलचस्पी बि लॻाईंदा।
इहा महिरबानी कंदा गवर्नमेंट कंदी त पोइ कमु वधी वेंदो ख़तमु थी वेंदी असां खां पोइ त असां पाण इहो ई था ॾिसूं हींअर त जेको कंहिंजो बि तव्हां चओ गुरबत जो जहान आहे हींअर महांगाई तमामु चोट चढ़ी वई आहे ग़रीब माण्हू चवंदो त असां रोज़ी जेका कयूं त उन में ॿ रुपया असांखे हासिलु थियनि त असां पंहिंजा ॿ चारि तातियूं पंहिंजो पेट गुज़र सफ़र थिए उहो हींअर कंहिंजो बि तामन इन ॻाल्हि में कोन थो थिए असां ईअं था चयूं त जीअं सेंटर हिकिड़ो खुली मिले त उन में जेको आहे 5 शागिर्द अची वेंदा 5 रुपया उन्हनि खे बि माण्हू ॾींदो त उहे बि शौक़ु करे दिलचस्पी लॻाए उन कम सां कम खे अॻिते हलाईंदा बाक़ी जे न गवर्नमेंट तावनि न कंदी त पोइ हीउ जेका आहे सो कमु तमामु ॾुखियो आहे